ख़बर से नज़र विझूं था गबट में खाइण वारो घी चर्बी मां ठहण लॻो। कई इंसानी जानियूं तबाह थी चुकियूं आहिनि, कई इंसानी जानियूं तबाह थियण जो ख़दशो, अनेक बीमारियुनि जे जनम वठण जो ख़दशो ऐं अनेक बीमारियूं थी चुकियूं आहिनि। छो जो गुज़ारिश आहे सिंध गवर्नमेंट खे ऐं फूड अथॉरिटी वारनि खे त हिन फैक्ट्री ते नज़र विधी वञे, इंक्वायरी कई वञे, छो जो जीअं चर्बी मां ई ठहे पियो उहा चर्बी तमामु हानिकारु आहे ऐं इंसान ज़ात लाइ तमामु मौत जो सबबु ऐं बाहिस बणिजी सघे थी। असां घी खाऊं था हिन मां हिन चर्बी मां कुतनि जो अलाए छा आहे, अलाए कंहिं मां ही ॾिसो तव्हां असां ही घी खाऊं था जेको पूरी पाकिस्तान में सेल पियो थो थिए। हिन मां तव्हां ॾिसी चुको आहियो त ही बाइकाने ज़हर आहे, ही ज़हर आहे, ही असांजे लाइ नुक़सानकार आहे। छो त हिन ज़हर जेको आहे असांजे मथां असां ऑफिसरनि खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी करे ख़ुदा जे वास्ते ख़ुदा खां ॾिजो। ही ॾिसो तव्हां पाण ॾिसी चुका आहियो त बाइकाने ज़हर आहे, ही तव्हां बि खाओ था, तव्हांजा बच्चा बि खाइनि था ऐं असां बि खाऊं था, असांजा बच्चा बि खाऊं था। ख़ुदा जे वास्ते हिनखे बंदि करायो वञे। जेकॾहिं हिते चयो अथनि जेकॾहिं मशीन फाटी त हिन जो ज़िमेदारी तुंहिंजा ऑफिसर थींदा ऐं उन खां अलावा तुंहिंजो ओनर थींदो जेको हर चीज़ हे ॾिसो तव्हां पाण ॾिसो छा आहे, छा थियो आहे, अलाए छा मां कुतनि जो बिलनि जो अचो तव्हांखे ॿियो कुझु ॾेखारियां थी, कुतनि जो अलाए छा ॾेखारियां, हे ॾिसो खंभ पिया आहिनि, हर चीज़ पिया आहिनि, छा आहे ॾिसो। असां इस्तेमाल था कयूं, ही साबुण तो हिन मां ठहे जेको असां इस्तेमाल था कयूं, ही साबुण केॾी महिल ख़ारिज थो थिए पोइ असां वञूं था हुते ख़ारिज थी वेंदो, हिन मां ही साबुण थो थिए। ही छा आहे पाण सां ॾिसी चुका आहियूं, छा आहे गंदगी आहे।